वाइदो थो कयां त IMF जो मौजूदा प्रोग्राम मुल्की तारीख़ जो आख़िरी प्रोग्राम हूंदो। मुस्तक़बिल जो रस्तो चूंडे वरितो आहे। अवामी पैसे ते अयाशी न थींदी। क़ौम जो हिकु हिकु रुपयो मुल्की तरक़ी ते ख़र्च थींदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो हुकूमत जा 100 ॾींहं पूरा थियण ते ख़िताब चयाईं, जिन इदारनि जो अवामी ख़िदमत सां को तालुक़ नाहे उन्हनि जो ख़ात्मो कंदासीं। चीन मां 3 लख पाकिस्ताननि खे IT जी सिख्या ॾियारींदासीं। नए माली साल में पैक थियल अटे, चांवरनि, खंड ऐं मसालनि ते 18% सेल्स टैक्स लॻंदी। नॉन फाइलर्स जी मोबाइल सिम, बिजली ऐं गैस कनेक्शन बि काटिया वेंदा। FBR चेयरमैन अमजद ज़ुबैर चयो आहे त नॉन फाइलर्स ते विद होल्डिंग टैक्स जी शरह बि वधीक आहे। रुगो गाॾी, प्लाट या घर ख़रीद करण लाइ वक़्ती तौर फाइलर बणजंदड़नि खे बि इज़ाफ़ी टैक्स ॾियणी पवंदी। क़ुरान चवे थो, जेको ज़ुल्म कंदो आहे उन जी पकड़ थींदी। मुसीबतुनि ऐं ॾफेड़ खां परे रहो। कंहिंखे बुरे नाले ऐं लक़ब सां न सॼो। जेके मोमिननि खे तकलीफ़ ॾींदा आहिनि कॾहिं फलाह नथा माणे सघनि। इमाम ऐं ख़तीब शेख डॉक्टर माहिर बिन हम जो मस्जिद निमरा में हज ख़ुतबो चयाईं, तक़वा अख़्तियार करणु घुरिजे। कंहिंजो हक़ न खाओ। शराब ऐं जुआ शैतानी अमल आहे। इस्लाम फ़हाशी, बुराई ऐं अमानत में ख़यानत करण खां रोके थो। सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस अकील अब्बासी चयो आहे त सिंध जे अदलिया ते कंहिं मख़सूस केस में दबाव विझण जी कोशिश न कई वई। अॼु ताईं साणस कंहिं बि राब्तो नाहे कयो। हिकु भेरो अहिड़ी कोशिश कई वई जंहिंजो फौरी अज़ालो कयो ऐं बाद में उहा ग़लतफ़हमी साबित थी। सिंध हाई कोर्ट में रेवेन्यू रिकॉर्ड जे ऑनलाइन वेरिफिकेशन ब्रांच जे इफ़्तिताही तक़रीब दौरान ॻाल्हाईंदे चीफ जस्टिस चयो त इलेक्शन ट्रिब्यूनल जे जज जी बदिली मामूल जी कार्रवाई हुई। अदलिया जी आज़ादी उन जे फ़ैसिलनि मां नज़र ईंदी आहे। ॿोॾि मुतासिरनि जे घरनि जी अॾावत लाइ वफ़ाक़ पैसा ॾियण जो वाइदो कयो हो, पर गुज़िरियल साल खां 1 रुपयो बि नाहे ॾिनो। शहबाज शरीफ़ वरी वाइदो कयो हो त पैसा ॾींदासीं, पर पोइ बि न मिलिया। हिन साल वफ़ाक़ वरी घरनि लाइ 3 अरब रखिया आहिनि। पैसा मिलण जी उमेद आहे। पका घर ठाहे रहिया आहियूं जेके ॿीहर ॿोॾि में लुड़ी न सघनि। हर 5 सालनि में नओं क़ौमी मालियाती अवार्ड अचणु घुरिजे, पर नथो अचे। इहा बदकिस्मती आहे। हिन भेरे साल 2025 में नओं क़ौमी मालियाती अवार्ड अचणो आहे, पर ख़बर नाहे ईंदो या न। जॾहिं बि PPA जी वफ़ाक़ी सरकार ईंदी NFC अवार्ड ईंदो। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी पोस्ट बजट प्रेस कॉन्फ्रेंस चयाईं, कुझु सियासी पार्टियूं न पाण कमु कनि थियूं न ई कणु ॾियनि थियूं। आम चूंडुनि खां अॻु हुननि जेके नौकरियूं ॾिनियूं, हिकु जमात अदालत में दरख़्वास्त करे स्टे वठी छॾियो, जंहिं करे नौकरियूं ॾियण जी अॻु भराई में रंडक आहे। हाणे बि तालीम खाते में 70,000 ऐं पुलिस जे शोबे में 50,000 जायूं ख़ाली आहिनि। सिंध हुकूमत रोज़गार ॾियण ते यकीन रखे थी, पर कुझु पार्टियूं सिंध जे माण्हुनि जे रोज़गार जूं दुश्मन बणियल आहिनि। सिंध जी तरक़ियाती बजट ॿियनि सूबनि जी भेट में वधीक आहे। बजट में का नई तरक़ियाती रिथा न आंदी वई। रुगो 12 अरब रुपयनि जी हब कैनाल जी हिकु नई स्कीम शामिल आहे। रहिजी वियल स्कीमूं मुकमल थींदियूं। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त सिंध जी बजट जो खातो गुज़िरियल साल जी बजट खां 34% वधीक आहे। सिंध बजट में सरकारी मुलाज़िमनि खे वॾो रिलीफ ॾिनो वियो आहे ऐं पौरियतनि जो घटि में घटि उजूरो 37,000 रुपया मुक़ररु कयो वियो आहे। निगरान वफ़ाक़ी सरकार सिंध जूं 52 रिथाऊं ख़ारिज कयूं हुयूं, उहे ॿीहर शामिल करायूं वयूं आहिनि। पुलिस जे 485 थाणनि खे सिधी बजट ॾिनी वेंदी। बिलावल भुट्टो ज़रदारी जे मुफ़्त बिजली ॾियण वारो वाइदो वफ़ा कंदे पीपल्स पार्टी वफ़ाक़ी सरकार खे सपोर्ट कई, पर PP वफ़ाक़ी सरकार जो हिसो नाहे। GDP ग्रोथ जो हदफ़ हासिल करण में वफ़ाक़ जो साथ ॾींदासीं। सदर आसिफ अली ज़रदारी ख़ासि उॾाम ज़रिए इस्लामाबाद खां नवाबशाह पहुची वियो। एयरपोर्ट ते सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी, MP ग़ुलाम क़ादिर चांडियो, आशिक़ हुसैन ज़रदारी ऐं ॿियनि संद साजियां कई। सदर आसिफ अली ज़रदारी ईद नमाज़ ज़रदारी हाउस में अदा कंदो। सदर आसिफ अली ज़रदारी ईद नमाज़ बाद पीपल्स पार्टी जे चूंडियल नुमाइंदनि सां मुलाक़ातूं पिणु कंदो। वॾे वज़ीर मुराद अली शाह सां में ॾाचीअ जी जंग वठण वारे मामले जो नोटिस वरितो। 5 जवाबदार गिरफ़्तार। इतलात वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून चयो आहे त ॾाची मालिक ऐं जवाबदारनि विच में मामला तइ थी विया हुआ। सरकारी फ़रियाद ते केस दाख़िल करे 5 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो। गवर्नर सिंध कामरान टिसोरी पारां मुतासिर ॾाची मालिक खे ॿोठ ॾियण जो ऐलान। चवे थो त असल ज़िम्मेवारनि इंसाफ़ जे कटड़े में आंदो वञे। ॾाची जे जंग वॾे ग़रीब शख़्स खां रोज़ी खसी वई।
मीरपुर माथेलो जे शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडाणी जे क़त्ल केस में गिरफ़्तार जवाबदार वधीक 5 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले। पुलिस जवाबदार असगर लुंड खे दहशतगर्दी तोड़ अदालत में पेश करे संदसि वधीक जिस्मानी रिमांड जी इस्तदा कई। अदालत केस में घुर्बल जवाबदार बरकत लुंड ऐं अब्दुल्ला लुंड खे फौरी तौर गिरफ़्तार करे केस जी जांच दुरुस्त नमूने करण जो हुकुम ॾेई छॾियो। ॿुधणीअ ते सहाफ़ी नसरुल्लाह गडाणी जे क़त्ल केस जी फरियादण अमड़ माई पठाणी केस जी पैरवीअ लाइ अदालत पहुती। मीरपुर खास में हथियारबंदनि जी फायरिंग में सहाफ़ी मरणी। कार सवार गोलियूं हणी सहाफ़ी अली रज़ा रिंद खे ज़ख़्मी करे छॾियो। सहाफ़ी खे तिबी इमदाद बाद कराची रिफर कयो वियो। रोड़ी भरिसां घरू अणबणत तां ॾेर हथां भाॼाई मासूम धीउ समेत क़तल। झांगड़ो थाणे जी हद पुराणे टूल प्लाज़ा भरिसां 2 सगन भाइरनि में घरू अणबणत तां झेड़ो थी पियो। जवाबदार शेर अली बखराणी बंदूक जा फायर करे पंहिंजी भाॼाई नूर ख़ातूं ऐं भाइटी ज़ाहिदा खे क़त्ल करे छॾियो। पुलिस मूजिबि 2 सगन भाइरनि में औरतुनि जे मामले तां घर अंदरि मसला हलंदड़ हुआ। जवाबदार कावड़ में अची पंहिंजे 2 औरतुनि खे क़त्ल करे फ़रार थी वियो आहे। खैरपुर नाथन शाह भरिसां अफ़सोसनाक हादसो। 3 औरतुनि समेत 5 ॼणा अजल जो शिकार, 18 ज़ख़्मी। इंडस हाईवे बाईपास ते ट्रक ऐं लोडर रिक्शा में ज़ोरदार टक्कर थी पियो। हादसे में 5 ॼणा मौके ते फ़ौत थी विया। औरतुनि ऐं ॿारनि समेत 18 ॼणा ज़ख़्मी। फ़ौतनि में बहराम कोसो, शरीफ़ा, हसीना, हवा ऐं मोहम्मद अली कोसो शामिल। फ़ौतनि जा लाश ऐं ज़ख़्मी लाड़काने इस्पताल मुंतक़िल। शिकारपुर जे ॻोठ पीरबख्श कोसो वासियुनि सां मियां नसीर मोहम्मद कलोड़ जी दरगाह तां वापसि ईंदे हादसो पेश आयो। ऐं ईद उल अज़हा में बाक़ी 2 ॾींहं मालपड़नि ते जानवरनि जा आसमान सां ॻाल्हियूं करण लॻा। ईद वेझो ईंदे ई बकरनि, गऊं ऐं उठ जी ख़रीदारी लाइ अवाम जी मालपड़नि ते रश लॻल। वॾी ईद ते क़ुर्बानी करण जे लाइ मालपड़नि ते पहुता आहियूं, पर जानवरनि जा अघ चोट चढ़ियल आहिनि। वापारी जानवरनि जो अघु घटि करण लाइ तयारु न आहिनि। वापारी जो चवणु आहे त महांगाई जे दौर में चारे समेत जानवरनि जी सार संभाल ते वॾो ख़र्च अचे थो, अघ मुनासिब आहिनि।